जेको हृदय सां जीअंदो आहे उहो कुझु ॾियणु चाहींदो आहे। तव्हां उहा कथा ॿुधी अथव न, मां बार बार वरी ॿुधायां कि ॿिनि किसाननि भॻवान जी तपस्या कई। ठीकु आहे, भॻवानु वियो पहिरें किसान वटि, चयईंसि घुर छा खपई। उन चयईंसि साईं अहिड़ी कृपा कयो, हीउ जनम त ईअं ई हली वियो, ॿिए जनम में मूंखे पैसो मिले, मिलंदो रहे, पैसो ई पैसो मिलंदो रहे। भॻवानु चयईंसि तथास्तु। वरी ॿिए किसान वटि वियो, उन खां पुछईंसि छा खपई। उन वरी इहो चयईं साईं मुंहिंजी फीलिंग अगरि पुछो था, जेका भावना आहे, त मुंहिंजे मथां कृपा कयो, ॿिए जनम में मां ॾींदो रहां। भॻवानु उनखे बि चयो तथास्तु। जंहिं इहो घुरियो हो न मूंखे मिलंदो रहे, उहो ॿिए जनम में भिखारी थी वियो। कोई 5 रुपया पियो ॾेसि, कोई 10 रुपया, कोई 2 रुपया, ऐं कोई छिड़बू बि पियो ॾेसि, छो त हुन घुरियो हो मूंखे मिले, कुझु मिले। उहो थी वियो ग़रीब, भिखारी। ऐं जंहिं घुरियो हो मां ॾींदो रहां, उहो थी वियो वॾो सेठ। हुन किसान इहा अपेक्षा न रखी हुई कि मुंहिंजे हीअं घुरण सां मूं वटि पैसो ईंदो ऐं मां सेठ ठही वेंदुमि। इहो नोट करण वारी ॻाल्हि अथव। हुन जेॾी महिल घुरियो न कि मां ॾींदो रहां, त हिन इहा कल्पना न कई हुई कि भॻवानु मूंखे हिते पहुचाए छॾींदो, एॾो वॾो सेठ ठाहींदो। इहा हुनजी भावना हुई, फीलिंग हुई, ॾियण जी चाहना हुई। पर हीअ त रिजल्ट अची वियो। जेको रिजल्ट अची वियो न, इहो न सोचियो बि कोन हो। मां इहो थो चवणु चाहियां, असां पंहिंजूं भावनाऊं सुठो रखियूं, रिजल्ट पाण ई सुठो अचिणो ई पवंदो।